तव्हांजे ॿार जो वीडियो तयारु थी वियो आहे ऐं तव्हां असांखे मोकिलणु था चाहियो चटाभेटीअ लाइ वी ट्रांसफर जे माध्यम सां। पहिरीं त गूगल ते वञी WeTransfer.com विझंदा त तव्हांखे ही पेज नज़र ईंदो ऐं हिन पेज ते ॾिसंदा त हीअ प्लस साइन आहे। इन प्लस साइन ते दॿाईंदा त तव्हांखे अपलोड फाइल्स जो नालो नज़र ईंदो। जीअं ई हुनखे दॿाईंदा तीअं उहो तव्हांखे तव्हांजी वीडियो वारी डायरेक्टरी में वठी वेंदो जिते तव्हां पंहिंजे ॿार जो वीडियो रखियो आहे। बसि उते क्लिक कंदा त उहो चढ़ी वेंदो ऐं इन खां पोइ ॾिन लाइ टाइटल त उन में तव्हीं लिखंदा वीडियो ऑफ योर चाइल्ड, उनजो नालो। इन जे हेठां ॾिनल आहे हिकिड़ो ॿियो खानो जंहिंमें लिखियलु आहे मैसेज ऐं इन में तव्हांखे पंहिंजे ॿार जा सभई डिटेल्स मोकिलणा आहिनि, नालो, डेट ऑफ बर्थ, उमिरि वग़ैरह वग़ैरह। उहे सभु असां हिन में लिखिया आहिनि। इन खां पोइ तव्हांखे ईमेल मोकिलणी आहे ऐं उहा ईमेल ID आहे info@sindhisangat.com। उन जे हेठां ॾिनल आहे तव्हांजी ईमेल ID त जेका तव्हांजी ईमेल ID आहे उहा तव्हीं विझंदा। इन खां पोइ जेको हेठि बटन आहे न ट्रांसफर, उनखे दॿाईंदा त बसि तव्हांजो वीडियो हलियो ईंदो असां वटि। कुझु मिंटनि खां पोइ तव्हां पंहिंजी ईमेल चेक करे ॾिसंदा त तव्हांखे हुन में इंफॉर्मेशन अची वई हूंदी त तव्हांजो वीडियो बराबरि सिंधी संगत वटि पहुची चुको आहे। असीं पाण वटि इहो वीडियो 7 ॾींहंनि जे अंदरि डाउनलोड कंदासीं। हिकु ॿी ईमेल अची वेंदी तव्हांखे वी ट्रांसफर वटां त तव्हांजो वीडियो बाक़ाइदे डाउनलोड थी चुको आहे। त बसि पहुची वियो वीडियो असांखे चटाभेटीअ लाइ, तव्हांजो कमु थियो पूरो। तव्हांखे ॿी का ॼाण खपे त तव्हीं असांखे इन ई ईमेल ते ईमेल मोकिले सघो था। कॉन्टेक्ट में रहो, असांजो नंबर हेठि ॾिनल आहे। जय झूलेलाल।